मोरो ख़बर शामिल कर थी। मोरो सिंध मां सिंधी इल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक मोरो दादू पुल में वींद देंबिन ॼणनि परणवासी ॿुॾी फोत थी वियल सदरादा शाह ऐं इज़हार मंगी जे वारसनि सां नेशनल पीपल्स पार्टी GDA जे रहनुमारेस आकिब खान जतोई हमदर्दी तौर मोरो दादू पुल ते पहुची फोतुनि जे वारसनि सां मुलाक़ात करे ॾुख जो इज़हार कयो ऐं मामले जा पूरा तफ़सील वरिता। वारसनि जो चवणु हो त असांखे दिली ॾुख पहुतो आहे त असांजा ॿ नौजवान माइटनि खां विछड़ी विया आहिनि। दादू मोरो पुल ते जेकॾहिं रेस्क्यू टीम समेत पुलिस ऐं इरीगेशन इंतज़ामिया हुजे हा त शायदि असांजे नौजवाननि जी जान बची सघे पई, पर अफ़सोस उते कंहिं बि क़िस्म जा इंतज़ामात न आहिनि कया वई। हाणे ज़िले इंतज़ामिया पिणु को बि क़दम न खणी रही आहे ऐं वारसनि खे सिर्फ़ु आसरनि ऐं दिलासनि में रखियो पियो वञे। उहा तक जा वॾा आहियूं, असांजे नौजवाननि जे लाशनि जी ॻोल्हा में मदद कयो। आकिब खान जतोई अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे वक़्त जे हुक्मराननि खां मुतालबो कयो आहे त ॿिन्ही नौजवाननि जे लाशनि जी ॻोल्हा लाइ नेवी रेस्क्यू टीम आणे वारसनि जी मदद कई वञे। नेशनल पीपल्स पार्टी ॿुॾी फोत थी वियल नौजवान जे वारसनि सां हर वक़्तु गॾु आहे। जतोई ख़ानदान इलाइक़े वासियुनि खे हर ॾुखे मोड़ में कमु आया आहिनि। आकिब खान जतोई पारां गुज़िरियल ॾींहुं सिंधु दरिया में परणवासी ॿुॾी वियल नौजवाननि सैदराजा शाह ऐं इज़हार अली मंगी जे लाशनि जी ॻोल्हा करण जे लाइ मल्हा टोबनि खे 50,000 रुपया ॾिना आहिनि ऐं चयो त फ़ौरन नौजवाननि जा लाश ॻोल्हिया वञनि।